नासिर टंडो आदम विच जवाबदार कार इल्ज़ाम हेठि घरवारी की घुटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। अपडेट वधीक मालूम कई था शीराज समूह जी शीराज। जी ही टंडो आदम बी सेक्शन थाने जी हद आहे। ॻोठ केसर ॻोठ स्टाफ आहे उनजे घर में सिरुनि जो भट्ठो आहे याकूब पठाण जो। उते जेको आहे सो ज़ाल मुड़ुस कमु कंदा सिरुनि जो, जंहिंमें घरवारी आहे शबीर आहे ओड, उनखे संदसि मुड़ुसु जेको नूर ओड आहे उन मुबैना तौरु घुटा ॾेई क़तलु करण बैदि जेको आहे सो फ़रार थी वियो। इतला मिलण ते पुलिस जेको आहे सो पहुची लाश खणाए जेको आहे पंहिंजे तहवीज़ में तालका अस्पताल पहुचायो, जिते पोस्टमार्टम जारी आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको आहे जवाबदार खे असां गिरफ़्तार करे वरितो आहे, उनखे थाणे में लाकअप करे ॾियो। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त उनखे जेको औरत खे ज़ाहिरी तौरु को बि धक निशान कोन्हे ऐं जेको आहे उनखे गले ते कुझु निशाननि लॻे थो त उनखे घुटा ॾेई जेको आहे सो क़तलु कयो वियो आहे। फ़िलहालु जेको आहे वाक़े जी का बि FIR वग़ैरह दाख़िल कोन थी आहे। पुलिस मौजूदु त असीं वाक़े जी जांच कयूं पिया ऐं जेके उनजा वारिस आहिनि उहे बि उते पहुता आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको आहे सो हिन जो जेको मुड़ुसु आहे शबीर राउड जो, इहो माना नशे जो आदी आहे ऐं मुसलसिल पंहिंजे घरवारी ते तशदुद कंदो रहंदो ऐं हू असांखे दाऊं बि ॾींदी। हिन वक़्तु बि जेको आहे असांखे शक आहे त हुन जेको आहे हुनखे क़तलु कयो आहे ऐं पुलिस जेको आहे हुनजी जांच करे पई ऐं पुलिस जो चवणु आहे त जेकॾहिं उहे धणी ईंदा फरियादी त असीं हुननि जो केस वग़ैरह बि दाख़िल कंदासीं, पर फ़िलहालु को बि केस वग़ैरह दाख़िल न आहे थियो। जी शीरा समाज की मेहरबानी।